डॉक्टर एहसान दानिश पाण PhD आहिनि। PhD जो मौजू सिंधी शाह लतीफ़ जी शाइरीअ जो समाजी कार्य जो पाण सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जो अॻूणो सेक्रेटरी बि आहिनि ऐं हींअर मौजूदा एसोसिएट प्रोफेसर ऐं चेयरमैन GC यूनिवर्सिटी हैदराबाद में आहिनि ऐं हिननि जो तहक़ीक़ ऐं जदीद शाइरीअ जे तनक़ीदी अभ्यास ते ऐं शाइरीअ बाबति किताब लिखियल आहिनि, कहाणियुनि जा बि किताब आहिनि, खेनि काफ़ी सारा एवॉर्ड मिलिया आहिनि। डॉक्टर एहसान इन्हनि खां सभु वाक़िफ़ु हूंदा। मां पंहिंजी जेका हीअ प्रेज़ेंटेशन आहे एक्चुअली मुंहिंजे मकाले जो ही इख़्तिसार आहे, मां चवां त इख़्तिसार जो बि इख़्तिसार आहे, उनखे बि हिन कॉन्फ्रेंस जो जेको बेसिक थीम आहे उन सां जोड़ण जी कोशिशि कई आहे ऐं मुंहिंजी हिन प्रेज़ेंटेशन जो उनवान तव्हांजे साम्हूं आहे, मौजूदा दौर में सिंधी ॿोलीअ जो अदबी समाजी ऐं सक़ाफ़ती कारज। हिन जा मुख्य उनवान आहिनि सिंधी ॿोली, ॿोली ऐं समाज, सिंधी ॿोली ऐं समाज, ॿोली ऐं सक़ाफ़त, ॿोली समाज ऐं सक़ाफ़त, ॿोली अदब समाज ऐं सक़ाफ़त जो ॻांढापो, सिंधी ॿोली अदब समाज ऐं सक़ाफ़त जो कारज ऐं मौजूदा दौर में सिंधी ॿोलीअ जो अदबी समाजी ऐं सक़ाफ़ती कारज। सिंधी ॿोली, इन ॻाल्हि में को बि शक न आहे त सिंधी ॿोली न रुॻो नंढे खंड पर दुनिया जे क़दीम ॿोलियुनि मां हिकु आहे। जेतोणीकि सिंधू लिखत जी भान जो सुवालु अञा बि क़ाइमु आहे, पर असांजे आलमनि, मुहक़िक़नि ऐं ॿोलीअ जे माहिरनि सिंधू लिखत खे हिन ख़िते जी ज़ुबान जी हैसियत में सिंधी ॿोलीअ जी क़दीम शक्ल हुजण वारे मफ़रूज़े लाइ बि दलील ॾिना आहिनि। सिंधी ॿोली अणॻणियुनि ख़ूबियुनि जो भंडार आहे। सिंधी ॿोली न रुॻो दुनिया जी क़दीम पर हिकु अज़ीम ॿोली पिणु आहे, जंहिंमें न फ़क़ति सिंध जो इल्मी, अदबी ऐं सक़ाफ़ती वरसो मौजूदु आहे, पर दुनिया जे समूरियुनि तरक़ी याफ़्ता ॿोलियुनि जियां सिंधी ॿोली बि इर्तिक़ा पज़ीर आहे। ॿोली ऐं समाज, इंसानी ॿोली अवामी पैदावार आहे, उहा न आलमनि जी पैदावार आहे ऐं न उस्तादनि जी। आलिम ऐं उस्ताद ॿोलीअ खे शाहूकार बणाइनि था, उनखे सींगारे ठाहे अदबी ॿोलीअ जे हुस्न जो गुल बणाइनि था, पर ॿोलीअ जूं अहम तरीन मुखड़ियूं उन ई टारीअ ते पैदा थियनि थियूं जेका पंहिंजो पाण उभरी ऐं वधी आहे ऐं उन जूं पाड़ूं ज़मीन में आहिनि ऐं जेका कंहिं बि हिक जे महिनत जो नतीजो न आहे। उहा ज़मीन ई आहे जंहिंमां ॿोलीअ खे पंहिंजी ताज़गी ऐं ग़िज़ा वठणु घुरिजे। समाज ठाहींदड़ ऐं सक़ाफ़तुनि जो ख़ालिक़ अवाम आहे ऐं अवाम ई ॿोलियुनि खे जीअदान बख़्शे थो। इंसान ज़ात जी रहणी करणी, उथणी वेहणी ऐं रोज़मर्रा जी ज़िंदगी जो सभ खां आला रिकॉर्ड ऐं अमुल ख़ज़ानो हर दौर में उन इंसान जी ॿोली रही आहे। जीअं जीअं कंहिं क़ौम जी रहणी करणी ऐं समाजी क़दरनि में फ़र्क़ु ईंदो वेंदो आहे, तीअं तीअं उन ई तरक़ी ऐं तब्दीलीअ जो असरु उन क़ौम जी ॿोलीअ ते पिणु थींदो आहे। अहिड़ी तरह दुनिया जो उहो कारवहिंवार हर दौर में जारी रहियो आहे ऐं जारी रहंदो ईंदो। बेशक सिंधी ॿोली बि उन ई उसूल ते कारबंद आहे। सिंधी ॿोली बि सिंधी समाज जे तब्दीली ऐं तग़युर तोड़े मटिजंदड़ समाजी क़दरनि सां गॾु इर्तिक़ाई मरहला तय कंदी रहे थी। जदीद दौर जे तक़ाज़ाउनि मुताबिक़ उहा तब्दीली फितरी आहे। सिंधी ॿोली ऐं समाज, सिंधी ॿोलीअ फितरी तौरु सिंधी समाज जे कुख मां ई जनमु वरितो आहे। इन करे सिंधी ॿोलीअ जे समाजी कारज वारो मुतालियो बि निहायत दिलचस्प ऐं अहम आहे। डॉक्टर अलहदाद ॿोहे पंहिंजी थीसिस में लिखियो आहे त पोटर जो ही रायो बिल्कुलु सही आहे त बहितरीन ज़ुबान उहा आहे जंहिंजो बुनियादु कंहिं समाज ऐं समाजी क़दरनि ऐं रवायतुनि ते रखियलु हुजे। पोटर जे इन ई दावा जो दलील सिंधी समाज ऐं ॿोली पिणु आहे। सिंधी ॿोलीअ जूं पाड़ूं सिंधी समाज ऐं सिंध जे धरतीअ में ऊनियूं खुतल आहिनि। ॿियनि लफ़्ज़नि में सिंधी ॿोलीअ जो सरचश्मो सिंध जी धरती ऐं सिंधी समाज आहे। इन हवाले सां डॉक्टर H.T. सोले लिखे थो त सिंधी ॿोली ऐं लुग़त ते सिंधी समाज ऐं सिंध जे मुआशी हालतुनि जो
घणो ऐं गहरो असरु रहियो आहे। ॿोली ऐं सकाफ़त कंहिं बि मख़सूस क़ौम जे रहणी कहणी, रीतुनि रस्मुनि ऐं समाजी क़दरनि जी अकासी कंदी आहे। उन्हनि समाजी ऐं सकाफ़ती क़दरनि जो ॿोलीअ ते पिणु गहरो असरु थिए थो। जीअं जीअं कल्चर इर्तिक़ाई मरहलनि मां गुज़रंदो आहे, तीअं तीअं उन क़ौम जी ॿोली पिणु उन जो असरु क़बूलु कंदी आहे। सिंधी ॿोली दुनिया जे शाहूकार ज़ुबानुनि मां हिकु आहे जंहिं वटि जझो तहज़ीबी ऐं सकाफ़ती सरमायो मौजूदु आहे। छो त सिंधी ॿोलीअ जूं पाड़ूं सदियुनि जे तहज़ीब में खुतल आहिनि, तंहिं करे उन जो पेरो खणण लाइ असांखे पोएं पेर सदियुनि जो सफ़रु करिणो पवंदो। इन सिलसिले में सिंधी ॿोली जो आलिम डॉक्टर ग़ुलाम अली अलाना साहिबु लिखे थो त का बि ज़ुबान इंसानी मुआशरे ऐं सकाफ़त खे ज़िंदा रखण जो वाहिद वसीलो मञी वई आहे। यानी कंहिं बि ज़ुबान खां सवाइ इंसानी ज़िंदगी जो तसवुर बि नथो करे सघिजे। ज़ुबान ई हमेशह समाज ऐं सकाफ़त खे तरक़ी ॾियारी आहे। उन करे ईअं बि चई सघिजे थो त कंहिं बि मुल्क या क़ौम जे समाज ऐं सकाफ़त जो मुतालो उन क़ौम ऐं मुल्क जे ज़ुबान, तहज़ीब ऐं तमदुन जो ई मुतालो आहे। कंहिं बि क़ौम जी ॿोलीअ जे मुताले मां उन क़ौम जे मुआशी ऐं मुआशरती क़दरनि, सोच ऐं फ़िक्र जी इर्तिक़ा, तहज़ीबी ऐं तमदनी तारीख़ जी ख़बर पवंदी आहे। फ़क़ति ॿोलीअ जे अभ्यास खां पोइ इहो चई सघिजे थो त कंहिं बि क़ौम जी ॿोली उन क़ौम जी ज़िंदगी, सकाफ़त, तहज़ीब ऐं तमदुन जो आईनो आहे। सिर्फ़ु मुंहं जे दड़े जी खोटाई मां हासिलु थियल मोहरुनि जे मुताले मां हिन वक़्त ताईं जो कुझु पतो पियो आहे, उन जे आधार ते सिंधु माथिर जे रहाकुनि जे बारे में घणो ई कुझु बयानु करे सघिजे थो। ॿोली सकाफ़त जो आईनो आहे। कंहिं बि क़ौम जी सकाफ़त जो मरकज़ी अंसर ॿोली हूंदी आहे, छो जो ॿोली या ज़ुबान इल्मु अदब जी ख़ालिक़ ऐं अदबी रवायतुनि जी मुहाफ़िज़ हूंदी आहे। ज़ुबान जे असर हेठि कंहिं बि क़ौम ऐं ख़िते जे फ़न, तहज़ीब ऐं तमदुन तोड़े इल्मु अदब जो मुतालो अची वञे थो। ॿोली जी मदद सां क़ौमी तशख़ुस जी तामीर ऐं नशो नुमा थींदी आहे। ॿोली, समाज ऐं सकाफ़त। कंहिं बि ॿोलीअ जी कथ जो पैमानो समाज आहे, छो त समाज ई आहे जितां ॿोलियुनि जो जनमु थिए थो। अहिड़ी तरह कंहिं बि समाज जी तख़लीक़ में उन ख़िते जी तहज़ीब ऐं सकाफ़त जो वॾो अमल दख़ल थिए थो। हिन वक़्तु दुनिया में सकाफ़त खां सवाइ कंहिं बि सुधरियल समाज जो तसवुरु मुमकिन न आहे। ॿोलियुनि जो पंहिंजे समाज ऐं सकाफ़त सां गहरो ऐं अटूट सुबंध थिए थो। ॿियनि लफ़्ज़नि में ॿोलियूं पंहिंजे समाज ऐं सकाफ़त जो उहिञाण थियनि थियूं। सिंधी ॿोलीअ जे ॿिनि वॾनि आलमनि मोहम्मद इब्राहिम जोयो साहिबु ऐं अलहदाद बोहे साहिब बि इन सिलसिले ॿोली, समाज ऐं सकाफ़त जे रिश्ते ऐं उन जे ॻांढापे जे हवाले सां पंहिंजनि किताबनि में लिखियो आहे। ऐं उन्हनि कोटेशन्स खे छॾियां थो, अव्हांजे साम्हूं आहिनि। ऐं ख़ासि तौर ते ॿोली, अदब, समाज ऐं सकाफ़त जो जेको ॻांढापो आहे, उन जे हवाले सां हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि ऐं कंक्लूजन ॾांहुं वेंदासीं। ॿोली, अदब, समाज ऐं सकाफ़त हिकु अहिड़े चौकुंडे वांगुरु आहिनि जंहिंजी हर कुंड जी पंहिंजी अहमियत ऐं अफ़ादियत आहे। ॿोलियुनि जी तरक़ी सां ई अदब जी वाध वीज थिए थी ऐं ईअं ई कंहिं क़ौम जी सकाफ़त उन क़ौम जे समाज जो आईनो बणिजे थी। उहे चारई विथूं हिक ॿिए सां गहरियूं सलाहियल ऐं संजोगी आहिनि ऐं चइनी जो हिक ॿिए खां सवाइ तसवुर ई मुमकिन न आहे। दर हक़ीक़त ॿोली, अदब, समाज ऐं सकाफ़त जी मिख आहे। उहा ॿोली ई आहे जेका ग़ैर मादी सकाफ़त जो अहम तरीन जुज़ हुजण सां गॾु कंहिं बि समाज जो तारुफ़ बणिजे थी ऐं ॿोलीअ जे वसीले ई शाहकार अदब सरजे थो। सिंधी ॿोलीअ में सरजल अदब बि सिंधी समाज ऐं कल्चर जो आईनो आहे। सिंधी ॿोली, अदब, समाज ऐं सकाफ़त। सिंधी ॿोलीअ जी क़दामत ऐं अहमियत खां पूरो आलम आगाह आहे। उन में को शक न आहे त उहा पंहिंजे समाज ऐं सकाफ़त सां गहराई सां सलाहियल रही आहे। असांजी ॿोलीअ में जेकी चवणियूं, वर्जेसियूं, मुहावरा, पहाका, इस्तलाह मिलनि था, उन्हनि जे मुताले मां इहा ॻाल्हि चङी तरह वाज़े थी वञे थी, छो त उन्हनि मां अक्सर अहिड़ा आहिनि जिन जो तालुक़ु सिंधी माण्हुनि जे मुआशी ऐं मुआशरती ज़िंदगी, रहणी कहणी, रस्म रवाज, राग सुरूद तोड़े धंधनि सां आहे। तंहिं करे इहो सच आहे त सिंधी ॿोली बि हिकु समाजी कुवत, इल्म ऐं अक़ल जो भंडार
लुग़त माना इल्मु अदब ख़्याल ऐं इज़हार जो हिकु गहरो गंज आहे। हीअ ॿोली बि कंहिं आलिम या उस्ताद वेही कान ठाही आहे, पर हीअ ॿोली सिंध धरतीअ ऐं उन धरतीअ ते वजूद वरितल इंसान जे वजूद सां गॾु वजूद में आई आहे। हिन ॿोलीअ जूं पाड़ूं सिंधी समाज ऐं उन धरतीअ में ऊनियूं खुतल आहिनि, तंहिं करे सिंधी समाज ऐं सिंधी ॿोलीअ जो रिश्तो अटूट आहे। महिरबानी। सिंधी ॿोली अदब ऐं सकाफ़त, आउं उनखे छॾियां थो ऐं अचां थो, छो त टॉपिक जो बुनियादी जेको हिसो आहे उहो रहे पियो। ऐं ऑलरेडी हिनखे इख़्तिसार सां पेश कयो आहे। सिंधी ॿोली अदब समाज ऐं सकाफ़त वारे हिन मौज़ू खे छॾे ऐं इन्हनि जे ॻांढापे खे छॾे सिंधी ॿोली अदब ऐं समाज जो जेको कारज आहे उन जे हवाले सां हिकिड़ो नंढिड़ो पैराग्राफ आहे ऐं पोइ असां इन ख़तमु था कयूं। सिंधी ॿोली ऐं सकाफ़त हिक ॿिए सां गहराई सां सलाड़ियल आहिनि, तंहिं करे इहो ध्यान में रखणु खपे त दरअसल सिंधी सकाफ़त जो मुतालियो सिंधी ज़ुबान जो मुतालियो पिणु आहे। सिंधी ॿोलीअ में ई सिंध जे तहज़ीब तमदुन जी झलक ॾिसी सघिजे थी। उहा झलक या उहो अक्स सिंधीअ में चयल कलाम ऐं लिखियल अदबियात वसीले पसी सघिजे थो। उहो अक्स शाह जे कलाम में ॾिसी सघिजे थो। उहो अक्स सचल सामी ऐं बेदल जे बेतन में पसी सघिजे थो। शेख याज़, उस्ताद इमदाद, आकाश ऐं अॼु जे जदीद शाइरनि जे कलाम में बि नज़र अचे थो। सिंधी इल्मु अदब जो अहिड़ो लिसानियाती अभ्यास समाजी लिसानियात सोशल लैंग्विस्टिक्स जे अभ्यास वारे दायरे में दाख़िल कयो वियो आहे, छो त शाह, सचल सामी ऐं ॿियनि शाइरनि जे कलाम ऐं पयाम में सिंध जे धार धार ख़ितनि जे माण्हुनि जे मख़सूस रवायतुनि, ज़हनी लाड़नि, समाजी क़दरनि ऐं क़ौमी मिज़ाज जो पतो पवे थो। असीं जेकॾहिं सिंध जी तहज़ीबी ऐं वरसी सकाफ़ती कार वहिंवार तोड़े सिंधी अदब जी क्लासिकी असासी ऐं जदीद दौरनि जो गहराई ऐं संजीदगी सां मुतालियो कंदासीं त मालूम थींदो त सिंधी ज़ुबान हिन वक़्त ताईं कहिड़ो समाजी कार्ज अदा कयो आहे। वक़्त जी कमीअ जे करे आउं हुन प्रेज़ेंटेशन खे अध में छॾियां थो, जेतोणीकि हिन प्रेज़ेंटेशन जो अहम तरीन जेको उनवान हो उहो ही हुयो त सिंधी ॿोली अदब समाज ऐं सकाफ़त जो कार्ज ऐं उन सां गॾोगॾु मौजूदा दौर में उन्हनि जो कहिड़ो पंहिंजो कार्ज आहे। इन ते मुंहिंजी प्रेज़ेंटेशन जूं ही आख़िरी जेके स्लाइड्स आहिनि उहे तव्हां ॾिसी सघो था हिते ऐं उहे पेश करण जे क़ाबिल हुयूं, पर वक़्त जे कमीअ जे करे आउं उन्हनि सभिनी खे छॾे रहियो आहियां ऐं अवां सभिनी जो थोरो मञा थो पियो। ऐं हिन प्रेज़ेंटेशन में जेके हवाला आहिनि उहे बि आउं हिते ॾिना आहिनि। तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी।